वेलकम टू माय चैनल इंग्लिश सिंधी पढ़ी। सभिनी सिंधी भाइरनि खे ऐं ॾिसंदड़नि खे इहो अर्ज़ु थो कजे त मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर कनि, महिरबानी। असांजो अॼु जो टॉपिक आहे पास्ट सिंपल टेंस, ज़मान माज़ी सादो। द पास्ट सिंपल टेंस डिस्क्राइब्स actions or states that started and finished at a specific time in the past, indicating they are completed and no longer happening. The helping verb of past simple tense is did. Past simple tense जो helping verb आहे did. Note the subjects take second form of verb with them. कम कंदड़ पाण सां गॾु फेल जो ॿियो रूप वठंदो आहे। फॉर एग्जाम्पल, आई प्लेड अ गेम, शी प्लेड अ गेम, ही वेंट टू द कॉलेज, इट लाइक्ड स्मॉल एनिमल्स, जॉन वांटेड टू क्वालिफाई सीएसएस। हिते प्लेड, वेंट, लाइक्ड, वांटेड सभु सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहिनि। प्ले जो सेकंड फॉर्म आहे प्लेड, गो जो सेकंड फॉर्म आहे वेंट, लाइक जो सेकंड फॉर्म आहे लाइक्ड, वांट जो सेकंड फॉर्म आहे वांटेड। सेंटेंस फॉर्मेशन ऑफ पास्ट सिंपल टेंस। पास्ट सिंपल टेंस जो सेंटेंस कीअं ठाहिजे? सभ खां पहिरीं असां उते सब्जेक्ट रखंदासीं, पोइ वर्ब रखंदासीं, पोइ फ्रेज़ या ऑब्जेक्ट रखंदासीं। मिसाल तौर, आई सब्जेक्ट आहे, प्लेड वर्ब आहे, क्रिकेट इन द इवनिंग फ्रेज़ या ऑब्जेक्ट आहे। आई प्लेड क्रिकेट इन द इवनिंग, मां शाम जो क्रिकेट खेॾियो। शी वेंट टू लाकाना यस्टरडे, हूअ काल्ह लाकणे वई। यू रेड दीज बुक्स सम टाइम अगो, तव्हां उहे किताब कुझु वक़्तु अॻु पढ़िया। दे मेट टूरिस्ट इन फ्रांस, उहे फ्रांस में सियाहन सां मिलिया। पास्ट सिंपल टेंस में वर्ब जो सेकंड फॉर्म लॻंदो आहे।